प्राइमरी स्कूलनि जे जेको टीचर आहिनि PST उन जी जेका सर्विस स्ट्रक्चर आहे उन बाबति गवर्नमेंट जो छा लाइ अमल आहे ऐं तव्हां अलहमदिल्ला स्टेक होल्डर आहियो ज़िले जा, तव्हां उन हवाले सां कहिड़ा कागज़ी कम कया त जीअं हाणे उहे उनजी जेका सर्विस स्ट्रक्चर आहे हू चवंदा असांजी सर्विस स्ट्रक्चर जी का ख़बर ई नथी पए असां छा थियण वञी रहिया आहियूं। उहो स्ट्रक्चर जे लाइ गवर्नमेंट जेको आहे सो असांजो डिपार्टमेंट आहे उहो कोशिशूं वठे पियो इन्हनि खे सर्विस स्ट्रक्चर हिननि जो नओं ठाहिण लाइ। असां वटि अञा ताईं उन जी जेको आहे सो को अहिड़ी हिदायतनामो अञा जारी कोन थियो आहे, पर इन ते कमु हले पियो असांजी पंहिंजी लेवल ते गवर्नमेंट ऑफ सिंध कमु करे पई। सही। पोइ जेके बि स्टेप जेके अॻिते उनखे ज़रूरी हूंदा कानून मुताबिक़ उन्हनि ते इनशाअल्लाह जेको आहे सो हिननि खे उस्तादनि खे फ़ाइदो थींदो।